डहरकी मां ख़बर शामिल कंदा हलूं त ॻोठ बगूदड़ू में ज़मींदार जे पुट हारी नौजवान खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। फारूक लगारी ज़मीन ते कम करे रहियो हो त ज़मींदार जे पुटनि बंदूक जा फायर करे हारी खे क़तल करे छॾियो। अॼु बिज छटे रहिया हुआसीं त शौकत विरंद ऐं पुटनि कावड़जी पुट खे बेगुनाह क़तल कयो आहे। मक़तूल जे वालिद जो इहो चवणु आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया डहरकी खां ॻोठ बगूदड़ो में ज़मींदार जे पुट हारी नौजवान खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। फारूक लगारी ज़मीन ते कम करे रहियो हो त ज़मींदार जे पुटनि बंदूक जा फायर करे हारी खे क़तल करे छॾियो आहे। अॼु बिज छटे रहिया हुआसीं त शौकत विरंद ऐं पुटनि कावड़जी पुट खे बेगुनाह क़तल कयो आहे। मक़तूल जे वालिद जो चवणु आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया डहरकी खां ॻोठ बगोदड़ो में ज़मींदार जे पुट हारी नौजवान खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। फारूक लगारी ज़मीन ते कम करे रहियो हो त ज़मींदार जे पुटनि बंदूक जा फायर करे हारी क़तल करे छॾियो। अॼु बिज छटे रहिया हुआसीं त शौकत विरंद ऐं पुटनि कावड़जी पुट खे बेगुनाह क़तल कयो आहे। मक़तूल जे वालिद जो चवणु आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ काज़ी अगनशर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी काज़ी तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, ये डहरकी वेझो बगोदड़े में वाक़ियो पेश आया जिते ज़मींदार जो है पंहिंजे हारी के गोली हणी करे क़तल करे छॾियो आहे। क़तल थींदड़ फारूक लगारी जे वालिद मुताबिक़ त जेको कातिल आहे सदीक विरंद उन जे वालिद शौकत जेको आहे उन्हनि खे हार पहले ज़मीन ॾिनी, जंहिंखां पोइ शौकत विरंद जा जेके पुट आहिनि सदीक वारा उन्हनि ते कावड़ियल हुया। जंहिंखां पोइ अॼु हीउ फारूक जेको महिनत कश आहे हारी आहे उहो पंहिंजी ज़मीन में ॿिज छटे रहियो त सदीक वारनि उनखे रिपीटर जा फायर करे जेको आहे क़तल करे छॾियो आहे। जेको क़तल थियल फारूक आहे उनजी लाश खे जेको आहे डहरकी अस्पताल जेको मुंतकिल कयो वियो आहे। होॾां पुलिस जो इहो चवणु आहे त जेके जवाबदार आहे उनजे घर ते छापा हया पिया वञनि। हिन वक़्तु जवाबदार जेके आहिनि घर ख़ाली करे विया आहिनि ऐं उनखे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो ऐं वारसनि पारां जेको आहे इंसाफ़ जी जेको आहे घुर कई वई आहे। जी काज़ी अगनशर आगाह करण लाइ महिरबानी।